नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा आहियूं तो सांगड़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी के बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की 94वीं सालगिरह के मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले सांगड़ की सदर रुखसाना शर शाहीन कायमखानी ऐं ॿियनि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के लफ़्ज़नि से भेटा पेश कई है। इन मौके ते हिननि अवामी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो है त हमेशा जी असां ही बि जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जनम ॾींहुं आहे त ही अक़ीदत सां मल्हायूं पिया। ऐं ही ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अगरि क़ुर्बानीनि जी ॻाल्हि कजे त तव्हां हली घड़ी ख़ुदा बख़्श जो कब्रिस्तान ॾिसो त उते शहीदनि जूं केतिरियूं मज़ारूं आहिनि। ही उहा वाहिद फैमिली आहे पूरी दुनिया में त जे हेतिरियूं शहादतूं ॾेई पंहिंजी पार्टीअ जो जेको अलम थामे रखियो ऐं हेतिरियूं जेको क़ुर्बानी खां पोइ बि अञा ताईं इन झलक ते जिगर बिलावल भुट्टो भी अञा उन अलम के थामे वेठो आहे। इंशाअल्लाह ताला असां ही ॾींहुं पहिरें बि अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं, हाणे बि अक़ीदत सां मल्हाईंदासीं। बिल्कुल शहीद जमहूरिया ज़ुल्फ़िकार अली भुट्टो का कल जन्मदिन है, सालगिरह है उनकी। हम बिल्कुल जोश और जज्बे के साथ हम मनाएंगे। हम इनको भुला नहीं सकते, भूल नहीं सकते, क्योंकि ये कौम के रहबर हैं, ये गरीब आवाम के लीडर हैं और इनको कोई भी नहीं भुला सकता। ये एक हमदर्द हैं गरीबों के। इन्होंने अपने अंदर एक जज्बा, एक दुख पाला हुआ था गरीबों का दर्द, और ये गरीबों के दर्द की वजह से ही ये सूली पे चढ़ गए। तो बिल्कुल हम इनका गिरा जोश और जज्बे के साथ मनाएंगे। सुभाणे असांजे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जी जन्म ॾिहाड़ो आहे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो शख़्सियत हो जी हर हमेशह हिन मुल्क जे लाइ सोचियो, हिन मुल्क के जेको फ़लसफ़ो ॾिनो, जेको एटमी क़ुवत ॾिनो। अॼु ही पाकिस्तान जेके एटमी क़ुवत सां मालामाल आयो, तव्हां पाण ॾिसो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन शख़्सियत जो मालिक हो जेको सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पर हू ग़रीब वर्कर जी ॻाल्हि कंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हर हमेशह पंहिंजे बचनि खे बि क़ुर्बान कयो। छाजे लाइ? हिन आवाम जे लाइ क़ुर्बान कयो। जी आहे पंहिंजो सालगिरह आहे 96, तो उन जे हवाले सां बि असां चऊं था जीअं भुट्टो शहीदनि खे असां माना बेहद खां असां साथ ॾींदासीं ऐं हुननि खे बरक़रार कंदासीं ऐं हुननि सां असांजो एॾो सारो माना साथ तावन हलंदो ऐं इंशाअल्लाह असां हिन पार्टी खे बहितर कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।